अॼुकल्ह दादू शहर मज़ूराबाद पीर कॉलोनी जो मुंहिंजे वाल साहब जो नालो ग़ुलाम शबीर थईं। पैदाइश तारीख़ मुंहिंजी 1975। तव्हां छा आहियो, अदाकार आहियो? मां त अदाकार बि आहियां, दोस्त बि आहियां ऐं चौपाए माल जो वापारी बि आहियां। अच्छा, तव्हां हिन अदाकारी वारी फील्ड में, हिदायतकारी फील्ड में तव्हां कीअं आहियो? मूंखे नंढे लाकुर खां वठी फिल्मुनि जो शौक़ु हूंदो ॾिसण ताईं। जेको मुंहिंजो पसंदीदा अदाकार आहे मुस्तफ़ा कुरैशी, उनखे ॾिसी ॾिसी करे पोइ जॾहिं असांजो फिल्मुनि जो दौरु आयो, वीडियो फिल्मुनि जो, पोइ असांजा दोस्त दादू जा जेके उस्ताद सीनियर उहे फिल्मूं उहे ठाहिणु लॻा। पोइ हुननि खे मूं मिंथ कई त अदा मूंखे बि फिल्मुनि में हिसो जो खणायो। पोइ पहिरीं तो खिलनि पिया त हाणे तूं बि अदाकारी कंदे, तूं वञी को जेको आहे माल बाल वापारु कर, को गोश्त वोश्त कुट, तूं छा ॼाणी फिल्मुनि मां। मां चयोमांसि अदा मां जे पेट मां केरु बि कोन सिखींदो आहे, तव्हां थोरी चांस ॾींदो, पोइ अलाह मुंहिंजो मालिक आहे। पोइ हुननि मूंखे फिल्म हिकिड़ी में एक्स्ट्रा किरदारु करायो जंहिंजो डायरेक्टर मुनवर शाह हो। पोइ उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते उन्हनि सां मुंहिंजी दोस्ती बि थी, फिल्मुनि जो वरी दौरु बि उथंदो वियो। पोइ असांजे सखर जा डीलर हूंदा, जयराम ऐं केपरी जो डीलर हूंदो, पोइ उहे फिल्मूं ठाराईंदा। उन टाइम में फिल्म सुठी खपंदी, 130 रुपया डिस्क खपंदी, जेकी असांखे फिल्म जा 5 लख बि मिलंदा, 6 लख बि मिलंदा। हुननि जो कारोबार हूंदो, पूरी सिंध में सप्लाई कंदा। पोइ असां अलाह जी महिरबानी सां अॻिते हली वॾियूं फिल्मूं बि ठाहियूंसीं, असद कुरैशी जूं बि फिल्मूं ठाहियूंसीं। पोइ अलाह साईं उन फिल्मुनि मां असांखे इज़त ॾिनी, जेकी इज़त मिली आहे असां कनि था। उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं जो उन्हनि जे करे असां एक्टर थियासीं, अदाकार थियासीं। अच्छा, असगर हिकिड़ो ॿी ॻाल्हि ॿुधायो त हींअर ताईं तव्हां जूं जेके सिंधी फिल्मूं आहिनि उहे तक़रीबन केतिरियूं आहिनि? अदा मां 35 फिल्मुनि में कमु कयो आहे, जंहिंमें 30 फिल्मूं मुंहिंजूं पंहिंजूं प्रोडक्शन में आहिनि, जिन जी 10 फिल्मुनि जी मुंहिंजी पंहिंजी डायरेक्शन आहे। 20 फिल्मुनि में कुझु ज़ाहिर सिद्दीकी, कुझु मुनवर शाह, कुझु मामा लालू, इहे मुंहिंजी फिल्मुनि जा डायरेक्टर आहिनि। पर 30 फिल्मुनि जा 35 फिल्मुनि जो मसइलो ॻाल्हि आहे त असांजी पंहिंजी प्रोडक्शन, असद प्रोडक्शन। अच्छा, ऐं हींअर ताईं तव्हां जेके सिंधी ड्रामा आहिनि उहे केतिरा हली चुका आहिनि? केतिरनि ड्रामनि में तव्हां कमु कयो? अदा सिंधी ड्रामा मूं तक़रीबन केटियनि ते कमु घणो कयो आहे, जंहिंमें पथर जा माण्हू, कंडनि जी सेज, पाणी मथे झूपड़ा, हवा, आईनो, इन्हनि ड्रामनि में मूं कमु कयो आहे। ऐं ड्रामनि में बि अलाह साईं मूंखे इज़त ॾिनी, उन्हनि में बि किरदार मूंखे सुठा मिलिया। अच्छा, अहिड़ो को ड्रामो जंहिंमें तकिया कलाम तव्हांजो मशहूरु हुजे? अदा पथर जा माण्हू में मुंहिंजो किरदारु हो लाल खान, जंहिंमें मुंहिंजो तकियो हो मां उठनि खे जोराबा पाराए छॾिया। वरी कंडनि जी सेज में मुंहिंजो किरदारु हो लाल खान, कंडनि जी सेज में मुंहिंजो किरदारु हो बंगुल खान, जंहिंमें मुंहिंजो तकियो हो त वॾो गंद थींदो। उहो बि 900 किस्तनि ते ड्रामो हलियो। अच्छा, सिंधी फिल्मनि में भले तव्हांजो अहिड़ो को तकिया कलाम जंहिंमें तव्हांखे मशहूरु थिया हुजे? सिंधी फिल्म जी जेको कॉमेडी फिल्म ही जेको आहे मां आहियां सदोरो, उन में जेको आहे मूंखे अलाह साईं उन कॉमेडी फिल्म में तमामु सुठी इज़त ॾिनी। ॿी जेको आहे फिल्म असद कुरैशी सां आई ज़िद्दी शेर, जंहिंमें मां जो तकियो काछाए बरोचा मुर्शिद गाजी शाह, उन में बि मूंखे अलाह साईं सुठी इज़त ॾिनी। फिल्मुनि में बहरहाल अलाह साईं जेको आहे असांखे सुठी इज़त ॾिनी। अॼु फिल्मुनि जी कमाई असांखे ड्रामनि में कमु अचे थी, जेको कयूं पिया। अच्छा, हिनमहिल जेका सॼी सिंध में सूरत हाल लॻी पई आहे, सिनेमाऊं बंदि थी वियूं, ऐं उन खां पोइ वरी जेको डिक्स वारो सिस्टम आहे उहो बंदि थी वियो आहे। सिंधी फिल्मूं जेके हींअर ठहणु बंदि थी वियूं आहिनि, उनजो सबबु? अदा सिंधी फिल्मूं ठहण इन करे बंदि थी वियूं जो अॻे उहा डिक्स खपंदी 130 रुपया, जेकी माना दुकाननि ते माना 100 या 90 रुपए ते खपाईंदा। पोइ हेठियां दुकानदार 130 ते उन मां पैसा कमाईंदा, जेके असांखे मिलंदा। हिनमहिल हिकिड़ी फिल्म इन जेकी जिप आहे, जेके इन में USP, इन में 20 रुपए में 20 फिल्मूं, 8 फिल्मूं, 7 फिल्मूं भराइनि था। पोइ फिल्मुनि जो मयारु ख़तमु आहे। असांखां फिल्म केरु ठाराए कोन थो। असां 5-4 लख रुपया ख़र्च बि कयूं त उहा असां किथां कढूं? अॻे त असांखे कंपनी ॾींदी त असां ठाहींदासीं। हिनमहिल अलाह जी महिरबानी सां वरी ड्रामनि में आहे, वरी उते रोज़ी मिले बि थी। कुझु उतां ड्रामनि मां रोज़ी मिले थी, ॿियो कुझु वापारी बि आहियूं, उन मां बि रोज़ी खुदा मिड़ई ॾिए बि थो। अलाह जा एहसान आहिनि, वॾा करम आहिनि। अच्छा, तव्हांखे भला उर्दू ड्रामे जी का किताब थी आहे? हा, मूंखे बिल्कुलु थी आहे।
छो जो शहर में रहां थो, लाज़मी का दोस्ती बि ठाही हूंदी सी, उन दोस्ती जे लेवल ते ऑफर बि थी हूंदी, पर ऑफर अहिड़े जी ॻाल्हि जी थी आहे त कराची रहो। हाणे जे मां कराची रहां थो 2-3 महीना त मुंहिंजो हितां जो रोज़गार जेको आहे उहो सीड़जे थो, उहो माना मुतासिर थिए थो। माना पंहिंजो रोज़गार न छॾण जे करे मां कराची न रही सघुसि। अच्छा, चवंदा आहिनि उहो वण न आहे जंहिंखे वाह न लॻे। तव्हांजो कंहिंसां इश्क? अदा इश्क पहिरीं ॻाल्हि त मूं पंहिंजे बच्चनि सां औलाद सां कयो, पंहिंजी अमड़ सां कयो, पंहिंजी घरवारी सां कयो, हिन फील्ड सां इश्क कयो, दोस्तनि सां इश्क कयो, मोहबत कयो। बाक़ी ख़ुदा ॾिसे थो कंहिं बि माना अहिड़ो माना मूं इश्क। अच्छा, हींअर असांजो जेको चैनल हले पियो थो काश न्यूज़, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? उहो तमामु सुठो, तमामु मूंखे ॾाढी ॻाल्हि इहा वणी जो असां जहिड़नि अदाकारनि ऐं फ़नकारनि खे तव्हां उन्हनि खां इंटरव्यू वठो था, उन्हनि खे मथे मोकिलियो था। असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थिए थी। इन मां अञा सिंध में हिकिड़ो वधाउ थींदो ऐं ख़बर पवंदी त वाक़ई हिन कुंड में अदाकार रहे थो, हे फ़नकार रहे थो। तव्हांखे वॾो जसा, तव्हांजी वॾी महिरबानी जो बिना लालच ऐं बिना ॻाल्हि जे ॻोल्हे अची लधो असांखे। मां त हाणे हेॾो वॾो अदाकार न आहियां, मां त नंढड़ो अदाकार आहियां। अच्छा, तव्हां जेका सॼी फील्ड माना जेका केतिरो उमिरि पंहिंजी इन फील्ड में गुज़ारी आहे, ख़ासि करे ड्रामनि में? दादा मूं माना जेको आहे 2003 खां शुरू कमु कयो आहे। 2003 खां मूं कमु कयो आहे। मां एॾो सीनियर न आहियां जो मां तव्हांखे चवां दादा मूं जेको आहे स्टेज जा ड्रामा बि कया या हे बि कया। मिड़ई कुदरती हिकिड़ो जेको भाग या लक थी वेंदो आहे उहो थियो। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त मूं 2003 खां ई कमु कयो आहे ऐं मां पंहिंजे दौर में क्रिकेट जो रांदीगर बि साहिल हुजे। अच्छा, हा, फिल्मी इश्क त मूंखे नंढे लाकुर खां हो सिनेमाउनि ते ॾिसणु करणु, उन इश्क जे करे ई त फिल्मुनि में आयासीं। जे उहो फिल्मुनि जो इश्क न हुजे हा त पोइ अदाकार थोरे ई थियूं हा। अच्छा, तव्हांजी पसंदि जी अहिड़ी का फिल्म, पसंदि जो अहिड़ो को फ़नकार अदाकार? मुंहिंजो पसंदि जो फ़नकार अदाकार सिर्फ़ु मुस्तफ़ा कुरैशी आहे। मूं उनखे ई ॾिठो आहे, उनखे एतिरो फॉलो कयो आहे जो मां नथो सम्झां जो मूं ॿिए कंहिंखे कयो हुजे। छो जो 600 फिल्मूं हुन जूं अॼु बि मूं वटि पयूं आहिनि। ॿांह ते नालो मुस्तफ़ा कुरैशी जो मुंहिंजी ते लिखियलु आहे। घटि में घटि 4000 फ़ोटू हुनजा मूं वटि पिया आहिनि। अच्छा, आख़िर में असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियो? मां त इहो ई मैसेज ॾींदुसि जेको तव्हां खणी असां वटि अचो था। इहो मैसेज इहो असांजी ॿारहाड़नि में इन्हनि में तइलीम तमामु घटि आहे। दीनी तइलीम या जेकी आहे स्कूल जी तइलीम ॿारनि खे नियाणियुनि खे उहा ॾियनि। असांजी सिंध में अञा इहो वधीक हिकिड़ो माना जेको असरु पवंदो, छो जो असांजी तइलीम तमामु पोइते आहे। असांजा जेके मास्तर आहिनि उन्हनि खे मां इहा मिंथ कंदुसि पंहिंजे औलाद ते जेको आहे तवजो ॾियनि था, उहो ई तवजो उन्हनि ॿारनि खे बि ॾियनि ॿिया जेके स्कूल में उन्हनि सां गॾु पढ़नि था, त उहो तमामु सुठी ॻाल्हि थींदी। आख़िर में हिकिड़ो मां तव्हां सां ॿियो हिकिड़ो सुवालु कंदुसि त जेके सिंधी फिल्मूं हींअर ठहणु बंदि थी वियूं न, त सिंधी फिल्मनि खे वरी जेकर बहाल कजे त उन लाइ छा करणु घुरिजे? सिंधी फिल्मुनि जो बहाल जो महिल चैनल जेको आहे उहे ठाराइनि त थी सघे थो, बाक़ी हूअं कुझु कोन थींदो। छो जो चैनल ठाराइनि कोन था। जेके असांजा सिंधी चैनल आहिनि उहे ड्रामा ठाराइनि था, फिल्मूं नथा ठाराइनि। सिंधी चैनल असांजा फिल्मूं बि माना जेको आहे ठाराइनि, हफ़्ते हफ़्ते ते उहा फिल्म हले त उहा बजट मिलंदी न। बाक़ी न त हिनमहिल त शौक़ीन आहिनि, को 20,000 को 10,000 15,000 ॾेई ऐं फिल्म ठाहे थो। शौक़ीन त खोड़ ई आहिनि, को 10,000 न कंहिं 15, पोइ 2 लख 1.5 लख करे फिल्म ठाहिनि। अच्छा, तव्हां अहिड़े कंहिं फिल्म शौक़िया कंहिं फिल्म में कमु कयो? शौक़िया में मूंखे जेको आहे ऑफर थी 20,000 ॿिनि ॾींहंनि जी थी। हुननि खां पुछियो वियो आहे किरदारु छा आहे, तूं वेल नहीं, अबा हीरो केरु आहे? अबा हीरो असांजो पंहिंजो आहे। अबा उहो हीरो बि तव्हांजो पंहिंजो कहिड़ो आहे? होटल जो पहिरो आहे। पोइ होटल जो पहिरो पोइ ईअं आहे जो माना जेको उन खां 30,000 40,000 वठी ऐं आख़िरी छुरो खणी सुठे अदाकार खे शहर में भॼाईंदो अथे। पोइ जेके सुठे अदाकार खे पसंदि करण वारा उहे बि उन मां नफ़रत कनि त यार हिनखे कहिड़ो अदाकार जेको मारे थो। वेलनि बि कमु आहे, पर अॻियां बि अदाकार हुजे, एक्टर हुजे, उन सां कमु करण में मज़ो बि अचे।